न थ्रेट कयो अथनि मुंहिंजे घर वारे खे थ्रेट कयो अथनि शाह 10-12 सालनि खां असां सां चपनि जॻह जो मसइलो आहे ॿियो को मसइलो कोन्हे को असांखे चवनि पिया असांखे जॻह घटि क़ीमत में ॾियो जंहिंजी वजह सां हे असां यको चप पिया आहिनि असां पंहिंजी जॻह घटि क़ीमत में हिननि खे न ॾिनी असांजे बचनि जो घर आहे असांजो पंहिंजो कागज़नि जो घर आहे उन त हिननि थ्रेट कयो आहे मुंहिंजो घर वारो हार्ट जो पेशेंट हो 18 चक्कर मां साईं ॾे वियमि साईं तूं ईअं न कर मुंहिंजो घर वारो बीमार आहे मुंहिंजो घर वारो दिलि जो मरीज़ आहे हिन न ॿुधो अॼु बि हिन पुलिस मोकिले थ्रेट कयो आहे मुंहिंजे घर वारे खे ज़हनी तरह टार्चर कयो अथई हुनजी वजह सां हिनखे अटैक आयो आहे ॿियो को मसइलो कोन्हे जॻह जो मसइलो आहे मुंहिंजो मुतालबो आहे साईं अली रज़ा शाह खे गिरफ़्तार कनि कोर्ट सगोरी खे मां अपील थी कयां अली रज़ा शाह खे गिरफ़्तार कनि मुंहिंजे घर वारे जे खून जो इंसाफ़ थिए पहिरीं बि असांजा इन्हनि ते आहिनि हिननि असां ते केस कया आहिनि असां वटि सॼो प्रूफ आहे ऐं जॻह जे हवाले सां बि असां वटि प्रूफ आहिनि हिननि जा वॉइस रिकॉर्डिंग आहिनि असां वटि जेके हिननि असांखे थ्रेट कया आहिनि उहे असां वटि हिननि जा प्रूफ आहिनि वॉइस रिकॉर्डिंग आहे हिननि जी अदा ॿुधायो माण्हू ज़हनी तरह थ्रेट था कनि असांखे हिननि टार्चर कयो आहे ज़हनी तरह मुंहिंजे घर वारे खे टार्चर कयो आहे हिनजे करे हिनखे दिलि जो अटैक आयो आहे मसलो को बि कोन्हे को तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल 2.5 महीननि खां या 3 महीना थी विया आहिनि 8 सेप्टेम्बर ते असांजी FIR थियल आहे सो इहो मसलो हले पियो त हिन जो जेको अब्दुल वहाब सुमरो जेको अटैक में गुज़ारियो आहे इन जो भाइटियो जेको आहे यको जेको आहे सो रूपोश हुयो माना इन हथ वग़ैरह न ॾिनो सो ओचितो हिननि ज़मानत कराई कच्ची ज़मानत नोटिस पाण मूं ॾे कढाइनि अॻे मां सम्झा 26 तारीख़ ते 26 ते वर्क सस्पेंड हुयो जेको आहे सो कोर्टुनि जो वरी अॼोकी तारीख़ मिली त मां जेको आहे सो पंहिंजी केस जी पोइवारी कंदे मां अॼु बि वयुसि सेशन कोर्ट दादू में 4th एडिशनल में तो उते हिननि जी ज़मानत रद्द थी आहे उते हिनखे मां सम्झा ॿाहिरि अटैक पियो आहे ज़मानत रद्द थी आहे त मां कोर्ट मां हेठि लही अची हलियो आयुमि हेॾे इहा पोइ मूंखे ख़बर पई आहे हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे मर्ज़ी आहे जीअं इल्ज़ाम हणनि सवेल जेको आहे सो मां मौक़ुफ़ ॾिनो त बाजी जेका आहे सा अॻु में बि मूं ॾे हिते आई त मूंखे वसियतूं पई करे त मुंहिंजे जनाज़े ते अची तूं नुंहं पढ़जा या इन अब्दुल वहाब जी घरवारी मूं ॾे आई अॻु में हिनखे पुलिस ॿधी वई त मां उनखे क्लियर चयो त मूं चयो ज़रूरु चाचो भाइटे जी मालिकी कंदो पर मां उन सोच जो माण्हू न आहियां मां हिकु शहरी सोच जो माण्हू आहियां मूंखे को एतिराज़ कोन्हे को मूं न ॿधायो आहे रोए पई उन खां पोइ मां 100 रुपयो कढी पंहिंजी घरवारी खे ॾेई हलियो ऐं मूं चयो हिनखे चांहि पिया ॾियो उन खां पोइ शाम जो बाजी आई आहे अधे वक़्त जी घरवारी ख़ुदि पाण मूं वटि हिते शायदि वेठा आहिनि ॿ हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो असांजो ॿियो दोस्त हो सो मूंखे चई न मुंहिंजे जनाज़े ते बि नुंहं पढ़जां अची ऐं जेको आहे सो मुंहिंजो जेको मुड़ुसु क़तलु थियो शहीद थियो उन में बि मुंहिंजी कंहिं भाइरनि ॿियनि कोन कई वारसी जेको आहे सो वहाब खे भला छॾाए ॾे त मुंहिंजो बाजी जे चई त मां थाणे ते तोसां हलां बाक़ी मूं ॿधायो ई न आहे ऐं पाण छॾाए आया अथसि वलाइल में हींअर ताईं थाणे ते का मां लिखत ॾिनी हुजे त भाई हिनखे तव्हां छॾियो ऐं जेको आहे सो हीउ ज़िम्मो खणे थो जवाबदार पेश कंदो हींअर ताईं मुंहिंजे केस जो ज़ुल्म इहो आहे चालान पेश कोन्हे थियो पुलिस हुनखे ॿधो ई कोन पाण वञी कची ज़मानत लाइ अप्लाई कयो अथनि मूं ॾे नोटिस आयो आहे पाण हाणे मां पंहिंजे केस खे कीअं छॾियां मां हिननि खे का आङुर बि न रखी आहे कोई शहर जे कंहिं माण्हू खे चयो हुजे कोई हिनजे मिट माइट खे चयो हुजे त भाई वाह बि हिनजी मालिकी थो करे फलाणो हिनजी मालिकी थो करे जेको आहे सो मां हीअं कंदो मां हिकु शरीफ़ शहरी मुंहिंजा अबा ॾाढा शरीफ़ मज़हबी अॻवान सादो माण्हू आहे मां के अहिड़ियुनि फॾनि फसादनि में पवंदो ई न आहियां सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि वेठो हूंदो आहे शहर जा सभई माण्हू मूंखे सुञाणनि था हाणे इहा हालत आहे अटैक में हू हुते पाण गुज़ारियो आहे मरूं ऐं जेको आहे सो हुन आरिफ शाह जी मजलिस आहे अॼु हुन पिंडाल में लाश रखे जेको आहे सो हुते माना धरणो आयो वेठा आहिनि चए साईं मारियो आहे असांखे हिते मूंखे गिची मां वठी जेको आहे सो ॻाल्हाए वई आहे पर मां चयो हाणे अधे वक़्त जी घरवारी आहे चाचो गुलाम सिंह मरूम हिन जो सहुरो जेको आहे सो जा ख़ुदि संदसि जेको वालिदो मौलवी फैज़ मोहम्मद उहो असांजे चाचे जो वेझो पर हाणे हिकिड़े छोकिरे बेवाजिबी कई आहे असां हुनखे छा कयूं FIR शहरी हुजण जो सबूत ॾिनो शरीफ़ हुजण जो इज़त सां वञी FIR करायसीं जवाबदार न ॿधो न धरणो हुयो न कंहिंखे दाह ॾिनी घर में पंहिंजे चुप कयो वेठासीं पंहिंजे प्रोग्रामनि में पंहिंजे कमे कारे हाणे हरू भरू जो एॾी बेवाजिबी पोइ बसि शहर छॾे वञूं या मुल्क छॾे वञूं हे त हिकिड़ी दीनादास्ती दादागिरी कंहिंखे प्रेशराइज़ करणु कंहिंसां बेवाजिबियूं करे वरी उन्हनि खे परेशान करणु प्रेशर ॾियणु